नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त हुकूमत कोरोना जी सूरत हाल सबबि सॼे मुल्क में बोर्ड्स जा सभई इम्तिहान ख़त्म करे छॾिया आहिनि। क़ौमी राब्ता कमेटी जे इजलास खां पोइ मीडिया ब्रीफिंग में तइलीम वारे वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद ॿुधायो त पहिरीं तइलीमी इदारनि खे 31 मई ताईं बंदि रखण जो फ़ैसिलो कयो, जंहिं में हाणे वधीक ॾेढ महीने जी तोसी करे रहिया आहियूं, जंहिंखां पोइ तइलीमी इदारा 15 जुलाई ताईं बंदि रहंदा। तइलीम वारे वज़ीर चयो त सूरत हाल सबबि बोर्ड्स जा इम्तिहान मुलतवी न पर ख़त्म कया विया आहिनि, जंहिंखां पोइ हाणे 9, 10, 11, 12 जा इम्तिहान न थींदा। शफ़क़त महमूद चयो है त 9, 10, 11, 12 जमायत जे शागिर्दनि खे अॻूणे नतीजनि ते ईंदड़ क्लासिस में तरक़ी ॾिनी वेंदी। शफ़क़त महमूद जो चवणु आहे त गुज़िरियल साल जो नतीजो ॾिसी शागिर्द खे प्रोमोट कयो वेंदो। अहिड़े तरह यूनिवर्सिटी में दाख़िला 11 जमायत जे नतीजे में मिलंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।